मलीर खां हाकिम मेमण मलीर जे इलाइक़े सरजानी टाउन हसन द्रोही ॻोठ ते कच्ची आबादीअ वारे इदारे जी चढ़ाई घर ड्राहे पट करे छॾिया। डायरेक्टर कच्ची आबादी अब्दुल गनी जोखियो ऐं ॿिया ऑफिसर हुन सां गॾु हुआ, जंहिं में पीरज़ादो रहमतुल्लाह पीरज़ादो फारूक जी क़यादत में वॾी हेवी मशीनरी वठी आया हुआ। हुन सां गॾु इंक्रोचमेंट पुलिस ऐं सरजानी टाउन जे हद जी पुलिस बि कार्रवाईअ में हिसो वरितो। 50 घर मिसमार करे छॾिया। उन मौक़े ते उतां जे माण्हुनि कुझु मज़ामत कई, पर पुलिस जे वॾे तइदाद में हुअण जे करे हू कुझु न करे सघिया। कच्चे आबादी ऑफिसर ॿुधायो त कुझु लैंड माफ़िया जे माण्हुनि ज़बरदस्ती सरकारी ज़मीन ते कब्ज़ा करे ग़रीब माण्हुनि खां पैसा वठी ऐं ज़मीन विकिणी छॾी हुई। असीं उन जे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई आहे ऐं उन जे FIR बि दाख़िल कराईंदासूं ऐं जेके माण्हू कब्ज़े में शामिल आहिनि उन्हनि खे बि गिरफ़्तार करे क़ानून जे हवाले कयो वेंदो।